सिंध में तेज़ बरसाती सिस्टम अॼु गादीवारे शहर कराची खां सूबे में दाख़िल थींदो। भारतीय शहर मुंबई में तबाही मचाईंदड़ बरसाती सिस्टम जी आमद सबबि अख़्तियारनि तरफ़ां अॻुवाट अलर्ट जारी कयो वियो आहे। चौमासे जी बरसात जो चौथों स्पेल अॼु मुल्क में दाख़िल थी रहियो आहे। मौसमियात खाते अॼु खां रोशन जे शहर कराची ऐं हैदराबाद समेत भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात जी यकती करे छॾी आहे। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी तरफ़ां बि अॻुवाट अलर्ट जारी कयो वियो आहे। माहीगीरनि खे समुंड ॾांहुं वञण खां रोकियो वियो। मौसमियात खाते मुताबिक़ बरसाती सिस्टम में समुंड जी घिम बि शामिल थी त बरसात वधीक तेज़ थींदी। 105 मिलीमीटरनि खां 130 मिलीमीटरनि ताईं वसकारे जो इम्कान आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि हैदराबाद, ठट्टो, बदीन, थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, सांगड़, टिंडोलियार, मटियारी, जामशोरो, दादू, नवाबशाह ऐं ॿियनि ॿाराड़ी वारनि इलाइक़नि में बरसात दौरान खिवण किरण जा बि वाक़िया पेश अची सघनि था। बरसात दौरान हादसनि ऐं वाक़ियनि खां बचण लाइ अॻुवाट उपाउ वरिता पिया वञनि। ॿुधायो पियो वञे त बरसाती सिलसिलो सिंध में तक़रीबन हिकु हफ़्ते ताईं जारी रही सघे थो।